सिंधी अदब जी दुनिया में भलीकार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 22। सुल्तान वलद कोन्या दिसंबर सन 1245 ईस्वी। बेसमझ कीअं था थी सघनि माण्हू एतिरा, भली उन्हनि लाइ इहा टोक हुजे, पर संदनि ॻाल्हियूं मूंखे तकलीफ़ ॾियनि थियूं। जंहिं शइ जे बारे में उहे सफ़ा थोरो ॼाणनि था, उन जे बारे में हू एतिरा धिकारींदड़ ऐं मगरूर कीअं था थी सघनि। जेकॾहिं ड्रेजारींदड़ न, त पोइ बि अजीब ज़रूरु आहे माण्हू सच खां केतिरो परे आहिनि। उहे मुंहिंजे पीउ ऐं शम्स जे ॻांढापे जी गहराई नथा सम्झी सघनि। ज़ाहिर आहे उन्हनि क़ुर नाहे पढ़ियो, छो त जेकॾहिं उहे पढ़नि हा त रूहानी रफ़ाक़त जूं साॻियूं कहाणियूं आहिनि, ॼाणे वठनि हा, जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत खिज़र अलैहिस्सलाम जी कहाणी। इहा सूरह कहफ सिधी ऐं साफ़ आहे। मूसा अलैहिस्सलाम हिकु मिसाली माण्हू हो। हिकु ॾींहुं पैगंबर थियण लाइ काफ़ी हो ऐं हिकु मिसाली सिपह सलार ऐं कानूनदान पिणु हो। पर हिकु वक़्तु हो जॾहिं खेसि टीं अखि खोलण लाइ रूहानी साथीअ जी शदीद ज़रूरत पई, ऐं उहो साथी ॿियो को न पर खिज़र अलैहिस्सलाम हो, मायूसियुनि ऐं दिलगीरनि जो ग़मख़्वार। खिज़र अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम खे चयो, मां सॼी ज़िंदगी जो मुसाफ़िर आहियां। ख़ुदा मूंखे दुनिया घुमण ऐं ज़रूरतमंदनि जे कमु अचण जी ज़िमेदारी सौंपी आहे। तूं चवें थो त तूं मूंसां गॾु सफ़र करणु चाहीं थो। जेकॾहिं तूं मुंहिंजे पोयां हलंदे त पोइ मां जेको करियां उन ते तोखे कोई सवाल नाहे करणो। बिना सवाल करण जे छा तूं मुंहिंजो साथ ॾेई सघंदे? छा तूं मूं ते पूरी तरह यकीन कंदे? जी मां करे सघंदुसि। मूंखे पाण सां गॾु हलण ॾे। मां वाइदो थो करियां, मां तोखां को सवाल न कंदुसि। मूसा अलैहिस्सलाम यकीन ॾियारियो। पोइ उहे वाट वठी हलिया। रस्ते में केतिरा ई ॻोठ घुमंदे, पर हज़रत खिज़र अलैहिस्सलाम खे जॾहिं हिन सम्झ में न ईंदड़ कमु कंदे ॾिठा, जीअं नौजवान छोकिरे खे मारींदे या हिकु ॿेड़ीअ खे ॿोड़ींदे, मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी ज़बान खे रोके न सघियो। तो इहे भवाइत कम छो कया? हुन बेचैनीअ मां सवाल कयो, तुंहिंजे वाइदे जो छा थियो? छा मूं तोखे न चयो हो त मूंखां को सवाल न पुछजांइ? खिज़र अलैहिस्सलाम खां पुछो। हर भेरे मूसा अलैहिस्सलाम माज़रत करे वाइदो कयो त ॿिए दफ़े हू सवाल न पुछंदो, ऐं हर भेरे हुन वाइदो भॻो। आख़िर में खिज़र अलैहिस्सलाम पंहिंजे हर कम जे पोयां जो कारण वाज़े कयो। देर सां पर यकीनन मूसा अलैहिस्सलाम ॼातो त जेके शयूं ॾिसण में ख़राब या बदकिस्मती लॻनि थियूं, असुल में उन्हनि में का न का मसलियत हूंदी आहे। जॾहिं त जेके शयूं बज़ाहिर वणंदड़ लॻनि, उहे मुस्तक़बिल लाइ नुक़सानदा थी सघनि थियूं। खिज़र अलैहिस्सलाम सां मुख़्तसर साथ हुन लाइ ज़िंदगी भर जो तजुर्बो बणिजी वियो। हुन मिसाल में दुनिया में अहिड़ियूं दोस्तियूं बि आहिनि जेके आम माण्हू जी सम्झ खां ॿाहिरि आहिनि, पर हक़ीक़त में गहरे फ़हम ऐं अंदरी अखि ॾांहुं खुलंदड़ का पुल हूंदियूं आहिनि। उन करे मां पंहिंजे पीउ जी ज़िंदगीअ में शम्स जी मौजूदगीअ जी इज़त करियां थो, पर मां ॼाणा थो त ॿिया माण्हू इन खे उन नज़र सां नथा ॾिसनि। मां फ़िक्रमंद आहियां, बदकिस्मतीअ सां शम्स माण्हुनि लाइ अहिड़ो कुझु करे बि नथो जो उहे खेनि पसंदि कनि। दरसगाह जे दरवाज़े ते रौबदार अंदाज़ में वेही हर उन माण्हूअ खां सवाल कंदो आहे जेको मुंहिंजे पीउ सां मिलणु चाहींदो आहे। तव्हां अज़ीम मौलाना खे छाजे लाइ ॾिसण था चाहियो? तव्हां सूखड़ी तौरु छा खणी आया आहियो? हू पुछंदो आहे। माण्हुनि खे सम्झ में न ईंदो त छा चवनि। हू हिबकंदा ऐं अटकंदा आहिनि ऐं एतिरे ताईं जो माफ़ी बि घुरंदा आहिनि, ऐं शम्स खेनि वापसि मोटाए छॾींदो आहे। उन्हनि मां कुझु ॿिए दफ़े सुकनि मेवनि, चांदी जे धरहमनि, रेशमी गालीचनि या रिढ जे ॿचड़नि जहिड़ियुनि सूखड़ियुनि सां वापसि ईंदा आहिनि, पर इहे तोहफ़ा ॾिसी शम्स वधीक चिड़ी वेंदो आहे। संदसि कारियूं अखियूं ॼण ॿरण लॻंदियूं आहिनि। संदसि चहिरो गर्मीअ मां चमकणु लॻंदो आहे। हू ॿीहर खेनि भॼाए छॾींदो आहे।
हिकु ॾींहुं हिकु माण्हू शम्स सां तेज़ थी वियो ऐं रड़ियूं करे चयईं, मौलाना जो दरवाज़ो बंदि करण जो कहिड़ो हक़ु आहे तोखे? तूं सभिनी खां पुछंदो रहीं थो त उन्हनि छा आंदो आहे, तो पाण हुन लाइ छा आंदो आहे? मूं पंहिंजो पाण आंदो आहे, मूं हुन लाइ पंहिंजो सिर कुर्बान कयो आहे, शम्स तेज़ीअ सां चयो। उहो माण्हू हलियो वियो, चपनि में कुझु बुड़कंदो। हू कावड़ियल खां वधीक मुंझल लॻी रहियो हो। साॻे ॾींहुं मूं शम्स खां पुछो, छा एतिरनि माण्हुनि जी ग़लति फहमी ऐं बेक़दरी खेसि ईज़ाए न थी? पंहिंजे अंदेशे खां डिॼंदे खेसि ॿुधायमि त हुन केतिरा दुश्मन ठाहे छॾिया आहिनि। शम्स मूं ॾांहुं ईअं ख़ाली नज़रुनि सां ॾिठो ॼण खेसि इहो अंदाज़ो ई न हुजे त मां छाजे बाबति ॻाल्हाए रहियो आहियां। पर मूं वटि दुश्मन आहिनि ई कोन। ख़ुदा जे आशिक़नि जा निकाद ऐं रक़ीब त थी सघनि था, पर संदन दुश्मन नथा थी सघनि। जी, पर तव्हां माण्हुनि सां जहिड़ो कयो था, मूं एतिराज़ वरायो। शम्स जोश में तपी वियो। मां सणनि जहिड़ो न आहियां कंदो, मां संदन आकड़ियल ख़ुदी नफ़्स सां विणंदो आहियां, जेका ॿी शइ आहे। पोइ हुन नरमीअ सां वधीक चयो, इहो 40 मां हिकु उसूल आहे। इहा दुनिया हिकु बर्फ़ीलो पहाड़ आहे, जिते हर आवाज़ पड़ारे जी सूरत में तव्हां वटि मोटी अचे थो। जेको बि तव्हां ॻाल्हायो था, सुठो या ख़राब, कहिड़ी बि तरह तव्हां ॾांहुं मोटंदो। उन करे जेकॾहिं को तव्हां जे लाइ बुरो सोचे थो, उन लाइ बि साॻियूं ख़राब ॻाल्हियूं चवणु मामलनि खे बिगाड़े छॾींदो। इहो तव्हांखे बदकार बदख़्वाही सां भरियल दायरे जी कुवत में क़ैद करे छॾींदो। उन जे बदिरां 40 ॾींहं ऐं 40 रातियूं उन शख़्स जे लाइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचो। 40 ॾींहं जे आख़िर ताईं हर शइ मुख़्तलिफ़ हूंदी, छो त तव्हां अंदरां खां मटिजी चुका हूंदा। पर माण्हू तव्हां जे बारे में हर क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था, एतिरे क़दुरु जो उहे चवनि था त तव्हां ॿई हिक ॿिए जा आदी थी विया आहियो। तव्हां जे रिश्ते खे को नालो नथो ॾेई सघिजे, मूं झीणे आवाज़ में चयो। ॿ माण्हू हिकु शहर खां ॿिए शहर सफ़र करे रहिया हुआ। उहे हिकु अहिड़ी घिटीअ में पहुता जिते मींहं जो पाणी बीठल हो। उते मदद लाइ हिकु नौजवान ख़ूबसूरत औरत अकेली बीठी हुई। उन्हनि मां हिकु मर्द डांस जल्दी वियो, हुन औरत खे ॿाहुनि में खयो ऐं पाणी पार करायो, खेसि छॾे आयो ऐं मोकिलियाईंसि। पोइ ॿई मर्द पंहिंजे रस्ते सां हलिया विया। सॼे रस्ते में ॿियो मुसाफ़िर गैर मामूली तौरु ख़ामोश ऐं उदास हो। पंहिंजे दोस्त जे सवालनि जो को जवाबु न ॾिनई। काफ़ी वक़्तु गुज़रण खां पोइ हू वधीक ख़ामोश न रही सघियो ऐं चयाईं, तो उन औरत खे हथु छो लॻायो? उहा तोखे भटकाए सघे थी। मर्द ऐं औरत हिक ॿिए जे एतिरो वेझो नथा अची सघनि। पहिरें माण्हूअ इत्मीनान सां जवाबु ॾिनो, मुंहिंजा दोस्त, मूं हुन औरत खे खणी पाणी वटां पार करायो ऐं मूं खेसि उते छॾियो। इहो तूं आहीं जंहिं खेसि तॾहिं खां सॼो रस्तो साण खणी रखियो आहे। मुंहिंजा दोस्त, माण्हू पंहिंजो डपु ऐं रग़बतूं पंहिंजनि कुल्हनि ते खयूं वतंदा आहिनि ऐं उन जे वज़न हेठि पीसजंदा वेंदा आहिनि। जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे रिश्ते जे बारे में ग़लति ॿुधी त खेनि चइजांइ त पंहिंजी सोच धोइनि। ईला, नॉर्थ एम्पटन, 15 जून 2008 ईस्वी। प्यारी ईला, तो मूंखां पुछो हो त मां सूफ़ी कीअं बणियुसि। इहो हिकु राति में न थियो हो। मां स्कॉटलैंड जे हिकु ॾूराई बंदरगाह किनलो बर्वे क्रेग रिचर्डसन में जाउसि। जॾहिं बि पंहिंजो माज़ी यादि करियां, मीर बहरनि जे सावन नांगनि जहिड़नि सामूंडी सायुनि मशीन सां भरियल ॼारियुनि खे ॾाढे चाह सां यादि कंदो आहियां। समुंड किनारे आयल कीअनि खे चुंभ में खणंदड़ झिरकियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फुटंदड़ ॿूटा ऐं पस मंज़र में विखिरियल समुंड जी तेज़ ऐं ख़ारी खुशबू। उन खुशबू पहाड़नि, जॻियुनि ऐं यूरोप जी ज़िंदगी में छायल उन ख़ौफ़नाक फ़रहत गॾिजी मुंहिंजे नंढपिण खे तरतीब ॾिनो। 1960 ईस्वी जे ॾहाके में दुनिया ॼणु मुंहुं भर किरी ऐं शागिर्दनि जे मुज़ाहिरनि, अॻवान ऐं इनक़िलाबनि जी तस्वीर बणिजी वई।
मां ख़ामोशी सां उन्हनि सभिनी खां अलॻि थी वियुसि। मुंहिंजो पीउ हिकु पुराणो कुतुबखानो ख़रीद कयो ऐं मुंहिंजी माउ रिढूं पालण लॻी, जिन मां मयारी उन पैदा थींदी हुई। ॿारप में ई मूं ते हिकु रेढार जी अकेलाई ऐं कुतुब फ़रोज़ जे बातनि जो शुआव पइजी चुको हो। केतिरा ई ॾींहं मां झूने वण ते वेही नज़ारा पसंदे पाण खे मुतमइन कंदो हुउसि त मां समूरी हयाती हिते ई गुज़ारींदुसि। कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि खे कंहिं मुहिम या जानबाज़ी जी सिक सोढ़ो अची कंदी हुई, पर मूंखे पसंदि हो ऐं पंहिंजी कयल अॻकथीअ मां ख़ुशि हुयुसि। मां कीअं थे ॼाणे सघियुसि त ख़ुदा वटि मूं लाइ का ॿी तदबीर आहे। 20 सालनि जो थियण खां पोइ मूं 2 शयूं ॻोल्हे लथियूं जिन मुंहिंजी ज़िंदगी हमेशह लाइ बदिलाए छॾी। पहिरियों हिकु पेशावर कैमरा हुई। मूं फोटोग्राफीअ जी सिख्या में दाख़िला वरिती। ॼाण हुअमि त हिकु नंढड़ो हुनुर मुंहिंजी हयाती भर जो धंधो थी वेंदो। ॿी हुई मोहबत। हिकु डच औरत पंहिंजे दोस्तनि सां गॾु यूरोप घुमण आई। संदसि नालो मार्गोट हो। उहा मूंखां 8 साल वॾी, ख़ूबसूरत, कदावर ऐं नुमाया तौरु सरकिश हुई। बोए पिमाई, बजिंसी, हुकूमत मुखालिफ़, इन्फरादियत पसंद, समाज सुधारक, मुख़्तलिफ़ सक़ाफ़तनि सां ॻंढियल, इंसानी हक़नि जी हिमायती, मग़रबी तहज़ीब व सक़ाफ़त जी हिमायती ऐं ॿियूं केतिरियूं ई टिकलियूं संदसि नाले सां लॻल हुयूं, जिन जी मूंखे ॼाण बि न हुई त हूंदियूं छा आहिनि। पर शुरू में ई मां इहो ॾिसी चुको हुयुसि त उहा कुझु ॿियो बि हुई, हिकु मटिजंदड़ औरत, कुझु ई घड़ियुनि में सुरूर जी हद खां उदासी जी इंतिहा ताईं पहुची सघण जेतिरी। मथसि अणथियणी लिखियल हुई। शहरी मयारी तर्ज़ ज़िंदगी ते हमेशह चिड़ खाईंदे तनक़ीद करे मुआशिरे जे ख़िलाफ़ जंगी मुआज़ खोले छॾींदी हुई। अॼु ॾींहं ताईं इहा ॻाल्हि मूं लाइ राज़ ई रही त मां खांसि परे छो न थी सघियुसि। उन जे बजाए संदसि जानदार शख़्सियत जे कुन में मूं पाण खे गिड़कणु ॾिनो। मां मोहबत में मुंहुं भर वञी किरियुसि। इनक़लाबी सोच सां लबालब ऐं बेलगाम हिमत जो हिकु नामुमकिन मेलाप हुई। पोइ बि एतिरो नाज़ुक जेतिरो बलौरी ॿूटो। मूं पंहिंजो पाण सां वाइदो कयो त न सिर्फ़ु ॿाहिरीं दुनिया खां पर खेसि पंहिंजो पाण खां बि बचाईंदुसि ऐं हमेशह हुन जे भर में रहंदुसि। छा हुन कॾहिं मूंसां एतिरो प्यारु कयो हूंदो जेतिरो मूं साणसि कयो? मूंखे नथो लॻे, पर मां इहो ॼाणा थो त हुन पंहिंजी शिदत पसंदी वारे तरीक़े सां प्यारु कयो। अहिड़ीअ रीति 20 सालनि जी उमिरि में मां एम्स्टर्डम पहुतुसि। असां उते शादी कई। मार्गोट पंहिंजो वक़्तु पनाहगीरनि जेके किन सियासी या इंसानी सबबनि जे करे यूरोप आया हुआ, गैर मुल्कियुनि लाइ कमु कंदड़ हिकु तंज़ीम लाइ कमु कंदी। हुन दुनिया जी कुंड गुड़श मां आयल ॾुखायल माण्हुनि जा हालैंड में पेर पुख़्ता करण में मदद कई। हू उन्हनि जो रहनुमा फ़रिश्तो हुई। इंडोनेशिया, सोमालिया, अर्जेंटीना ऐं फ़लस्तीन मां आयल ख़ानदान पंहिंजी धीअरुनि ते हिन जो नालो रखंदा हुआ। जेसीं ताईं मुंहिंजी ॻाल्हि आहे त मुंहिंजी इन्हनि शयुनि सां दिलचस्पी न हुई। कॉर्पोरेट लीडर सां कमु कंदे मां बि तमामु घणो मसरूफ़ हुयुसि। हिकु बिज़नेस स्कूल मां ग्रेजुएशन करण खां पोइ हिकु इंटरनेशनल फर्म में कमु करणु शुरू कयुमि। मार्गोट खे मुंहिंजे उहिदे ऐं पघार सां को सरोकार नाहे। उन हक़ीक़त मूं में कामयाबी ॾांहुं वधण जो चाह ऐं ताक़त जी बुख पैदा कई। मां दुनिया में पंहिंजो नाव ठाहिणु पियो चाहियां। मूं ज़िंदगीअ जी सॼी मनसूबाबंदी करे छॾी हुई। 2 सालनि में असीं ॿार पैदा करणु शुरू कंदासीं। 2 धीअर मुंहिंजे तसवुराती कुटुंब जी तस्वीर खे मुकमल कंदियूं। मुस्तक़बिल लाइ पुरएतमाद हुअसि। आख़िरकार असीं दुनिया जे अमन पसंद जॻहियुनि मां हिक ते रही रहिया हुआसीं। उन्हनि पोइते पियल मुल्कनि में न, जेके गैर मुल्कियुनि खे यूरोप ॾांहुं कंहिं भॻल पाइप जियां धिकींदा हुआ। असीं जवान, सिहतमंद हुआसीं ऐं हिक ॿिए सां प्यारु कंदा हुआसीं। कुझु ग़लति न पियो थी सघे। हाणे इहो यकीन करणु मुश्किल आहे त मां 54 सालनि जो आहियां ऐं मार्गोट ज़िंदा न आहे। उहा सिहतमंद हुई। उहा सिर्फ़ु सिहत बख़्श शयूं खाईंदी हुई, रोज़ वर्ज़िश कंदी हुई, नशेदार शयुनि खां परे रहंदी हुई। संदसि फ़रिश्ता सिफ़त चहिरो सिहत सां बहकंदो हो। संदसि जिस्म सन्हो, नाज़ुक ऐं नफ़ीस हो। उहो पंहिंजो सुठो ख़्यालु रखंदी हुई।
उन करे मां हुन खां बि वॾो लॻंदो हुउसि। संदसि मौत इंतिहाई गैर मुतविक ऐं सादे नमूने थियो। हिकु राति उहा रूसी सहाफ़ी जे पनाह लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, उन सां मुलाक़ात करे वापसि अची रही हुई। संदसि कार रस्ते में हाईवे ते ख़राब थी पई। हूअ जंहिं हमेशह कानून जी पाबंदी कई हुई, तंहिं पंहिंजी आदत जे बिल्कुलु उबतड़ कयो। कार जूं बतियूं ॿारणु ऐं कंहिंखां मदद तलबण जे बजाए उहा कार खां ॿाहिरि निकिती ऐं भर वारे ॻोठु वञण जो फ़ैसिलो कयईं। गहरे रंग जो वेस पहिरियल हुअण सां गॾोगॾु वटसि का टार्च बि न हुई, जंहिंसां उहा रस्ते ते नज़र अची सघे। योगो स्लेविया जी हिकु ट्रालर खेसि अची ढक कयो। ड्राइवर ॿुधायो त उन खेसि न ॾिठो हो। कॾहिं मां हिकु नौजवान छोकिरो हुउसि। इश्क मुंहिंजूं दीदूं हिकु मुकमिल ज़िंदगीअ में खोलियूं। हुन औरत जंहिंसां मूं प्यारु कयो, तंहिंखे विञाइण खां पोइ मां सफ़ा मटिजी वियुसि। न हिकु छोकिरो, न को बालिग मर्द, मां हिकु कैदी जानवर बणिजी वियुसि। पंहिंजी ज़िंदगीअ जे उन मरहले सूफ़ी लफ़्ज़ जे अखर स्वाद सां पंहिंजी मुलाक़ात कोठियां थो। उमेद आहे त एतिरो वॾो ख़त लिखी मूं तव्हांखे बेज़ार न कयो हूंदो। प्यार मंझां अज़ीज़। सहराई गुलाब, कोन्या, जनवरी सन 1246 ईस्वी। बदनामी जेका मस्जिद में मुंहिंजे करे थी, तंहिंखां पोइ मालिकियाणी मूंखे केॾांहुं नाहे छॾींदी, हमेशह लाइ बंदि थी वई हुयसि। पर उन ॻाल्हि मूंखे परेशान न कयो। सच इहो आहे त मां बेहस थी वई आहियां। हर सुबुह आरसी में जेको मुंहुं ॾिसंदी हुयसि, सो अॻे खां कमज़ोर लॻंदो हो। मां वारनि खे फणी या गलनि खे लाली बि कोन लाहींदी हुयसि। ॿियूं छोकिरियूं मुंहिंजी उजड़ियल हालत ॾिसी सम्झाईंदे चवंदी हुयूं त उन सां गिराक परे थी वेंदा आहिनि। मतां इहे सही चवंदियूं हुजनि। उन करे ई ॿिए ॾींहं ते इहो ॿुधी परेशान थियसि त हिकु गिराक मूंखे ॾिसण लाइ ज़ोर भरे रहियो आहे। मुंहिंजे शिरकाइण लाइ इहो बेबारस निकितो। जीअं ई असां कमरे में अकेला थियासीं, मूंखांसि पुछो, तो जहिड़ो मुहाफ़िज़ हिते छा पियो करे? ख़ैर, मुंहिंजे कोठे ते अचणु हिकु कोठे वारी जी मस्जिद अचण खां वधीक मुज़हका खेसि ॻाल्हि नाहे। संदसि आवाज़ ख़ुशामद सां भरियल हो। मूंखे पक आहे त तूं उन ॾींहुं मूंखे संगसारी करणु चाहीं हा। मां सॼी ज़िंदगी शम्स तब्रेज़ जी एहसानमंद रहंदसि, मूं चयो। इहो फ़सादी नाव न खण मुंहिंजे आॾो। इहो माण्हू काफ़र आहे। न, हू नाहे। ख़बर नाहे मूंखे छा थियो जो मूं पाण खे ई चवंदे ॿुधो। उन ॾींहं खां वठी शम्स तब्रेज़ केतिरा भेरा मूंखे ॾिसण आयो आहे। हा, हिकु दरवेश कोठे ते। मां हैरान छो न थियां? बेबारस कावड़ में चयो। हू ईअं नाहे, सफ़ा बि न, मूं चयो। मूं उन खां अॻु उहो कंहिंखे बि न ॿुधायो हो ऐं ख़बर नाहे हींअर बेबारस खे इहो छो ॿुधाए रही हुयसि। पर गुज़िरियल महीननि खां हर हफ़्ते शम्स मूं ॾांहुं अची रहियो हो। इहो मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हो त ॿियनि सभिनी ख़ासि करे मालिकियाणी जी नज़रुनि खां बची हू अंदरि कीअं घिड़ी ईंदो हो। ॿियो कोई त इहो ई सम्झे हा त इहो कारो इल्मु आहे, पर मां ॼाणा थी त इहो कारो इल्मु नाहे। हू हिकु सुठो माण्हू आहे। शम्स हिकु ईमानदार माण्हू ऐं वटसि हिकु ख़ासि ॾात आहे। नंढपिण में मुंहिंजी माउ खां अलावा शम्स ई हिकु शख़्स हो जंहिं बिना कंहिं शर्त जे मूंसां सिलह रहमी वारो सलूक रखियो हो। मूंखे सेखारियो त कुझु बि थी वञे, नाउमीद न थिजे। जॾहिं बि मूं चयो त मूं जहिड़ी माण्हू लाइ माज़ी विसराइण जो को गस कोन्हे, हुन मूंखे 40 मां हिकु इहो असूल यादि ॾियारियो। माज़ी हिकु सम्झाणी आहे, मुस्तक़बिल हिकु सिराब आहे। दुनिया हिकु सिधी लीक वांगुरु वक़्त जे वहकिरे मां नथी गुज़रे जेको माज़ी खां मुस्तक़बिल ॾांहुं वेंदो हुजे। पर वक़्तु असां मथां ऐं असां मंझां गहरी रीति वाचूड़े जियां गुज़र करे थो। अब्दियत जो मतिलबु लामहदूद वक़्तु नाहे, पर फ़क़ति बका आहे। जेकॾहिं तव्हां अबदी नूर जो मुशाहिदो माणणु चाहियो था, माज़ी ऐं मुस्तक़बिल खे ज़हन मां कढी फिटी कयो ऐं लम्हे हाज़िर में जियो।
शम्स हमेशह मूंखे ॿुधायो, ॾिस, लम्हाए हाज़िरी सभु कुझु हो, सभु कुझु आहे ऐं सभु कुझु रहंदो। जेकॾहिं तव्हां उन सचाई खे झले वरितो, पोइ तव्हां वटि डिॼण लाइ का बि शइ न हूंदी। पोइ तूं हिन कोठे मां बहितरी लाइ निकिरी वेंदीअ। बेबारस मुंहिंजे मुंहं खे गौर सां ॾिसी रहियो हो। जॾहिं हुन मूं ते नज़र विधी त संदसि अखि पासे वठां बंदि थी वई। मूं भायो ॼण कमरे में असां सां गॾु ॿियो को माण्हू बि आहे, जंहिंखे मां ॾिसी नथे सघियसि। मां उन खां डिॼी वियसि। मूंखे लॻो त वधीक शम्स जो ज़िक्र करणु सही न रहंदो। मूं बेबारस खे शराब जो गिलास पेश कयो, जेको हुन हिक साईअ में गिड़काए छॾियो। सो तुंहिंजी ख़ासियत कहिड़ी आहे? ॿियो गिलास पीअण खां पोइ बेबारस मूंखां पुछो, छा तव्हां छोकिरियुनि वटि को ॾांहुं हूंदो आहे? छा तूं बेली डांस करे सघें थी? मूं खेसि ॿुधायो त मूं वटि अहिड़ो को फ़न कोन्हे, ऐं जेकॾहिं माज़ीअ में मूं वटि अहिड़ो कुझु हो बि त हाणे हलियो वियो आहे, छो त मां हिकु अणॼातल बीमारी मां गुज़री रही आहियां। मालिकियाणी जेकॾहिं गिराक सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे ॿुधे हा त मूंखे क़तल करे छॾे हा, पर उन जी मूंखे परवाह न हुई। सच इहो हो त मूं दिलि में ख़्वाहिश कई त बेबारस कंहिं ॿी छोकिरी सां राति गुज़ारे, पर बेबारस खे आहिलजंदे ॾिसी मूंखे मायूसी थी। हुन चयो त मुंहिंजी बीमारी जी खेसि का परवाह कोन्हे। पंहिंजी गोथरी कढियईं, तिरी ते का ॻाढ़ी नासी शइ हारे वात में फकियईं ऐं आहिस्ते आहिस्ते उनखे चॿाइण लॻो। तोखे खपे? हुन मूंखां पुछो। मूं ॼातो पए त इहा कहिड़ी शइ हुई। मूं नहकर कई। तोखे ख़बर नाहे त तूं छा पई विञाईं? बिस्तरे ते लेटंदे उहो हिकु कूड़ी खिल खिलियो। नशे में हो, ॼण पंहिंजे जिस्म खां दूर गनूदगी जी हालत में वञी रहियो हो। उन राति शराब ऐं भंग जे नशे हेठि बेबारस पंहिंजी वाखाण करणु शुरू कई। भयानक शयूं जेके उन जंग जे मैदाननि में ॾिठियूं हुयूं। जेतोणीकि चंगेज़ ख़ान मरी खपी वियो आहे, पर संदसि रूह अञा ताईं मंगोल फ़ौज सां गॾु आहे। रूह जी होद ते मंगोल फ़ौज काफ़िलनि ते हमला, ॻोठनि खे लुटे ऐं औरतुनि तोड़े मर्दनि जो खून करे रही हुई। हुन मूंखे उन सांत जी चादर जे बारे में ॿुधायो, जेका सवें खून रेज़नि खां पोइ जंग जे मैदान में सियारे जी राति में विढ़ियल सवड़ जियां माठीणी ऐं मुलायम हूंदी आहे। बेअंत तबाही ऐं बर्बादी खां पोइ छांजण वारी सांत धरतीअ जे ॻोले ते सभ खां वधीक बाअमन आवाज़ आहे। फटियल आवाज़ में हुन चयो, इहो सभु ॿुधण में ई ईज़ाईंदड़ आहे। मूं बुणकियो। यकदम वटसि लफ़्ज़ ख़तम थी विया। हुन वक़्तु वधीक ॻाल्हाइण लाइ कुझु बि न हो। बांह झले हुन मूंखे बिस्तर ॾांहुं छिकियो ऐं हू वधीक चर्स पी रहियो हो। अॼु खां तूं मुंहिंजी संगतियाणी हूंदीअ, हुन चयो। मां तुंहिंजी संगतियाणी या ख़िदमत गुज़ार नथी थी सघां। मां जल्द ई हीअ जॻह छॾण वारी आहियां, मूं चयो। बेबारस ज़ोर सां टहक ॾेई ईअं खिलियो ॼण हिन को लतीफ़ो ॿुधी छॾियो हुजे। तूं ईअं नथी करे सघें। संदसि लहजो पुर एतमाद हो। मूं ॼातो थिए त मां साणसि जहिड़ो नथी करे सघां, पर पाण खे रोके न सघियसि। तूं ऐं मां एतिरा मुख़्तलिफ़ न आहियूं। ॾिस, असां ॿिन्ही माज़ी में अहिड़ा कम कया आहिनि जिन ते असांखे पछताव आहे, पर पंहिंजे चाचे जे उहिदे जो शुकुर कर जंहिं तोखे मुआफ़िज़ जो उहिदो वठाए ॾिनो। मुंहिंजी सिफ़ारिश करण वारो कोई चाचो कोन्हे। बेबारस जा तासिर सख़्तु थी विया ऐं यकदमि कावड़ अची वियसि। अॻिते अची हुन मूंखे वारनि खां पकड़ियो। मां तोसां सही पे हलियुसि न? हुन रड़ कई। तूं पाण खे छा थी सम्झें? कुझु कुछण लाइ मूं वात खोलियो, पर सूर जी हिकु सट उभरी जंहिं मूंखे माठ कराए छॾियो। बेबारस मुंहिंजो वात झले मूंखे भित सां लॻायो। इहो पहिरियों भेरो न हो। उन खां अॻु बि मूं केतिरनि गिराकनि हथां मार खाधी हुई, पर एतिरे बुरे नमूने न। जॾहिं फर्श ते किरियसि त बेबारस मुंहिंजी पासेरियुनि खे लतुनि सां मारींदे मूंखे ज़लील कंदो रहियो। अहिड़े वक़्त में मूं हिकु अजीब मुशाहिदो कयो। मां दर्द में वकोड़जी वियसि। हर धक हेठि मुंहिंजो जिस्म पीसजी चकनाचूर थी रहियो हो।
मुंहिंजो रूह या उन जहिड़ो ई कुझु मुंहिंजे जिस्म खां धार थी पाण खे पतंग वांगुरु हल्को ऐं आज़ादु बणाए रहियो हो। जल्द ई मां आसमान जी वुसअतनि में ईअं तरी रही हुयसि ॼण कंहिं मूंखे शांत खला में उछलायो हो, जिते का रोक न हुई, केॾांहुं वञिणो न हो। फिज़ा में फेरा पाए रही हुयसि। मां कणिक जे नए फ़सुल मथां गुज़िरियसि, जिते हवा हारियाणियुनि जी पोतियुनि सां खेचल करे रही हुई ऐं राति जा टांडाणा हिते हुते परियुनि जीअं लामारा ॾेई रहिया हुआ। मूं पाण खे किरंदे भायो, हेठि न पर मथे आसमान जी विशालता में। छा मां मरी रही हुयसि? जेकॾहिं इहो मौत हो त बिल्कुलु भवाइतो न हो। मुंहिंजूं ॻणतियूं दूर थी वयूं। मां हिकु कामिल कोमलता ऐं पाकीज़गीअ में मुंहुं भर किरियसि वञी। हिकु ज़हर अंगेज़ दाइरो हो जंहिंमां का बि शइ मूंखे हेठि न पए छिके सघे। यकदमि मां पंहिंजे बदतरीन दहशत जे मुंहुं मुक़ाबिल थियुसि। अचरज में आहियां त इहो सभु भवाइतो बिल्कुलु न हो। छा इहो इन करे हो जो मूंखे डपु न हो त हाणे मूंखे कोठे तां कढियो वेंदो? जेकॾहिं मां मौत खे मुंहुं ॾेई थी सघां त हिन कुएं जे ॿिरण मां बि निकिरी सघां थी। इहो सोचे मूं में हिमत अची वई। शम्स तब्रेज़ सही हो, गिलाज़त सिर्फ़ु अंदरि में हूंदी आहे। मूं पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं ऐं पंहिंजी हिन ॿी शुनाख़्त पाण खे तसवुरु करणु लॻसि। हिकु ख़ालिस ऐं शर्मीली नौजवान लॻंदड़ कोठे खां ॿाहिरि निकिरंदड़ हिकु नई ज़िंदगी में दाख़िल थींदे, जोभनि जी चमक धमक ऐं हौसले सां भरपूर। जेकॾहिं ज़िंदगी में मूंखे हिफ़ाज़त ऐं मोहबत मिले हा त मुंहिंजो मुख सफ़ा ईअं ई मुरकंदड़ हुजे हा। ज़ख़्मियल पासराटियुनि ऐं अखियुनि अॻियां रत हुअण जे बावजूदु इहो तसवुरु एतिरो दिलकश ऐं मोहींदड़ हो जो मां मुरकण बिना रही न सघियसि।